असां बदीन ज़िले जी ॿियो नंबर सब्जी मंडी टंडो बागो में मौजूदु आहियूं जिते तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हालिया बरसातुनि ऐं ॿोॾि में जेको आहे सो बदीन ज़िलो ख़ासि करे तिलको टंडो बागो जो जेको आहे उहो जेको आहे सो सख़्तु मुतासिर थियो, जिते 1000 एकड़ फसल बि जेको आहे सो ॿुॾी तबाह थियो। उते टमाटर जो जेको बम्पर फसल आहे उहो हाणे लहणु शुरू थी वियो आहे। त ॿिए तरफ़ वरी जेको आहे ईरान खां जेको आहे उहो टमाटो जेको आहे गवर्नमेंट घुराए रही आहे। उन सां जेको आहे हितां जो जेको असां बदीन ज़िले जो ख़ासि करे टंडे बागे खां जेको आहे सो 1000 एकड़ में पोखियल जेको टमाटर आहे उन जो फसल जेको आहे रेट न थियण जे करे हितां जेके ज़मीनदार आहिनि या जेके आबादगार आहिनि उन खां अलावा जेके ख़रीदार आहिनि उहो सख़्तु परेशान आहिनि। उन सब्जी मंडी टंडे बागे में गॾियल हिकिड़ो एहतियाती मुज़ाहिरो कयो आहे। महंगी फर्टिलाइज़र, महंगी पेस्टिसाइड ये खरीद कर ज़मींदारों ने अपनी फसल काश की, जो कि सैलाब की वजह से मुतासर भी हुई और कुछ बच भी। अब जब बदीन का टमाटर निकला है जो पाकिस्तान की ज़रूरत पूरी कर सकता है, लेकिन उसके बावजूद हुकूमत पाकिस्तान ने ईरान से जो टमाटर है वो मंगवाया है, जिसकी वजह से यहाँ पे टमाटर की फसल जो है वो उसका रेट जो है मुतासर हो रहा है। 12 साढ़ा 12,000 रुपये DAP जी बोरी, 10,000 रुपये ज़रखेज़ जी बोरी भरे उन्होंने जो वॾो ख़र्च करे ऐं डबल क़ीमत वारा ॿिज लॻाए उन्होंने पंहिंजो फसल तयारु कयो। जॾहिं अॼु फसल तयारु थियो आहे, जॾहिं असांजो सिंध जो फसल बदीन जो टमाटो जॾहिं पाकिस्तान जे खोट पूरी करे सघे थो टमाटे जी, त हिन वक़्तु गवर्नमेंट पाकिस्तान ईरान खां टमाटर घुराए असांजे ज़मींदार जो मुआशी कत्लेआम करे रही है। ये टंडो बागो की बदीन ज़िले की जो मईशत है ये बहुत ख़राब हो रही है। जो ईरान का टैक्स लगाया था इन्होंने वो माफ़ किया है। सैलाब की वजह से सारी फसलें तबाह हो गई हैं सिंध की। एक टमाटर की फसल बची है, उसके ऊपर भी मतलब एक दिन में व्यापारी हजरात को भी बहुत झटके लग रहे हैं नुकसान के। 1000 रुपये की 2000 रुपये की छली से 1000 रुपये की छली आई है। सरापा एहतजाज तो असांजे टमाटे जो रेट है सफ़ा किरायो है। DAP जी बोरी 13 का 14,000 रुपये असां वरती। ज़रखेज़ असां वरतो महांगो। दवाउनि जा रेट तव्हां ॾिसो त हिकिड़ो त 2 नंबर दवाऊं ॿियूं महांगियूं। भला असीं गरीब न, असां वटि घर रहियो न, अजो रहियो न, अटो रहियो न, लटो रहियो। आबादी सब सड़ी वही, सारियूं सड़ी वही। 4,000 रुपया मण अटो है। ठीक है, गरीब माण्हू इन टमाटे ते गुज़ारो पिया कनि ऐं ख़र्च डबल थी विया, हर शइ थी वई। ऐं हितां जो जेको टमाटो शुरू थियो आहे हिनखे 10 खां 12 ॾींहं थिया आहिनि, हाणे स्टार्ट थियो आहे। हुननि 12 टमाटो घुराए जेको आहे हिते जे सिंध जे माण्हुनि खे तबाह कयो आहे। इसाक मेमन, सिंध TV न्यूज़, टंडो बागो।